हारिस ॼाणे थो त हेठीं शक्ल जो कुल सतही रक़बो 40 सेंटीमीटर स्क्वायर आहे। हेठ ॾिनल खुलियल खाके जो हिकु किनारो 5 सेंटीमीटर ऐं ॿियो 2 सेंटीमीटर जो आहे। छा ही जेको खुलियल खाको आहे इहो मथीं शक्ल खे ज़ाहिर करे सघे थो? अचो त हिन खुलियल खाके खे सम्झण जी कोशिश कयूं। सो हिन खुलियल खाके में असां ॾिसंदासीं त ही जेकी हिकिड़ो किनारो आहे इहो 5 सेंटीमीटर्स जो आहे। ठीकु आहे। सो हर किनारे ते जंहिं ते 2 लकीरूं ॾिनल आहिनि उहो 5 सेंटीमीटर जो आहे। सो ही जेके 2 लकीरूं आहिनि जंहिं बि किनारे ते ॾिनल आहिनि उहो 5 सेंटीमीटर जो आहे। सो ही बि 5 सेंटीमीटर जो आहे ऐं इन खां अलावा ही बि 5 सेंटीमीटर जो किनारो आहे ऐं उन खां पोइ ही बि 5 सेंटीमीटर जो किनारो आहे ऐं उन खां पोइ ही बि 5 सेंटीमीटर जो किनारो आहे ऐं पोइ ही बि 5 सेंटीमीटर जो किनारो आहे। इन खां बाद में अगरि असां ॾिसूं त जिथे जंहिं किनारे ते हिकिड़ी लकीर ॾिनल आहे जीअं हिते ॾिनल आहे ही वारी, त इहो 2 सेंटीमीटर जो आहे। सो ही बि 2 सेंटीमीटर जो आहे, ही बि 2 सेंटीमीटर जो, ही बि 2 सेंटीमीटर जो, ही बि ऐं ही बि, ही बि, ही बि, ही बि ऐं ही। हिते मां तव्हांखे हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मां हिन तस्वीर खे खुलियल खाको छो पियो चवां। उहो इन जे करे छाकाणि त ही दरअसल शक्ल जेकी आहे उहा 3 रुखी आहे या 3D आहे। ही हिन जा सभई पासा आहिनि जेके खोले करे पाण रखिया आहिनि। सो ही पासा जॾहिं पाण वराईंदासीं, फ़र्ज़ु कयो ही पासो वरायां मां ऐं ही पासो वापसि वरायां ऐं ही जेको आहे फ़र्ज़ु कयो असांजो बेस आहे या बुनियादु आहे ऐं उन खां पोइ ही पासो बि वरायां, ही पासो बि वरायां, त ही जेको पासो हूंदो आख़िरी हूंदो टॉप हूंदो या मथियों पासो हूंदो जॾहिं वराईंदासीं त साॻी असांजी शिकिल जेकी आहे उहा 3 रुखी या 3D ठही पवंदी। सो फ़र्ज़ु कयो मां ही ठाहियां थो तस्वीर हिन जॻह ते, ही असांजो आहे फ़र्ज़ु कयो बेस। ही बेस पाण खे विच शिकिल में नज़रे थो और हिन जॻह ते। सो ही आहे असांजो बेस। सो बेस जा पाण वटि ही आहिनि किनारा। सो ही हिकिड़ो किनारो आहे जेको 5 सेंटीमीटर डिघो आहे ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे त पोइ ही बि जेको किनारो आहे उहो 5 सेंटीमीटर डिघो हूंदो ऐं उन खां पोइ जेकॾहिं पाण ॿियो को पासो वरायूं, फ़र्ज़ु कयो ही पासो पाण वरायूं था, हिन खे मुख़्तलिफ़ रंग ॾियां। सो ही जेकॾहिं मां पासो वरायां त पोइ कुझु हीअं ठही पवंदो इहो पासो। सो ही पासो हीअं तरीक़े सां ठहंदो ऐं ही पासो ठहण खां पोइ फ़र्ज़ु कयो मां ही पासो बि वरायां थो। सो अचो त हिन पासे खे वरायूं था त ही पासो कुझु इन तरीक़े सां वरंदो। हाणे तव्हां ॾिसो था त ही माना पूरो क्यूब या पूरी शिकिल ठहंदी वञे थी। इन खां पोइ जेकॾहिं ही पासो पाण वरायूं त इहो कहिड़ी तरीक़े सां ठहंदो। सो इहो पासो पाण वटि हिन तरीक़े सां ठहंदो। सो ही ॿियो पासो बि अची वियो ऐं उन खां पोइ बाक़ी 2 पासा बचा हिन जा ऐं उन खां पोइ जॾहिं पाण ही जेको नंढो पासो आहे इहो वराईंदासीं त इहो हिन जॻह ते ही पासो कवर थी वेंदो हिन जो ऐं उन खां बाद में पाण वटि टॉप आहे। सो टॉप या मथियों जेको पासो असांजो रहे थो उहो हे पासो आहे। सो ही पासो जॾहिं असां हिते मथे रखंदासीं त ही पूरी हिकिड़ी शक्ल ठही वेंदी जेकी कंहिं में हूंदी 3D में हूंदी या 3 रुखी शक्ल हूंदी। ऐं इन खां पोइ जेकॾहिं पाण हिन किनारनि खे ॾिसूं त हिन किनारनि जी ड्रेग हूंदी 2 सेंटीमीटर। सो ही सभई जेके किनारा आहिनि उहे 2 सेंटीमीटर आहिनि। किनारा त सवाल मुताबिक़ ई आहिनि पर जेको एराज़ी जो सवाल आहे, जेको सवाल में 40 सेंटीमीटर स्क्वायर आहे, छा हिन सभिनि पासनि जी अगरि असां एराज़ी मालूम कयूं त उहा 40 सेंटीमीटर स्क्वायर ईंदी या न ईंदी? सो इहो पाण जे लाइ आसान आहे छाकाणि त हिते टुकरनि में विरहायल आहे एराज़ी। सो पाण हर टुकरे जी एराज़ी मालूम कंदासीं। सभ खां पहिरियां जेकॾहिं पाण हिन टुकरे में अचूं, सो हिन टुकरे जी ड्रेग 5 सेंटीमीटर ऐं जेकी वेकर आहे उहा 2 सेंटीमीटर आहे त एराज़ी थी वेंदी 10 सेंटीमीटर स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हिन जी बि 10 सेंटीमीटर स्क्वायर थी वेंदी ऐं उन खां पोइ हिन जी बि 10 सेंटीमीटर स्क्वायर थी वेंदी छाकाणि त हिन जी बि लेंथ ऐं विड्थ या ड्रेग ऐं वेकर साॻी आहे ऐं हिन जी बि 10 सेंटीमीटर स्क्वायर थी वेंदी छाकाणि त हिन जी बि लेंथ 5 सेंटीमीटर ऐं विड्थ जेकी आहे उहा 2 सेंटीमीटर आहे। इन खां पोइ पाण वटि जेके पासा बचनि था उहे पासा आहिनि। सो हिननि पासनि जी लेंथ ऐं विड्थ ॿई 2-2 सेंटीमीटर आहे त इन जो मतिलबु इहो थियो त 4 सेंटीमीटर स्क्वायर हिन जी थींदी, 4 सेंटीमीटर स्क्वायर हिन जी थींदी एराज़ी। सो हाणे पाण जेकॾहिं टोटल एराज़ी खे जमा कयूं त 10, 20, 30, ही 40 ऐं उन खां पोइ 44 ऐं 48। सो हिन जी टोटल एराज़ी केतिरी थी? 48 सेंटीमीटर स्क्वायर। हाणे सवाल में जेके पाण खे एराज़ी मिलियल हुई उहा केतिरी हुई? सवाल में जेके पाण खे एराज़ी मिलियल हुई उहा मिलियल हुई 40 सेंटीमीटर स्क्वायर। इन जो मतिलबु ही खुलियल खाको मथीं शक्ल खे ज़ाहिर नथो करे छाकाणि त हिन जी एराज़ी में फ़र्क़ु आहे, भले जो हुन जूं एजिस या किनारा साॻिया आहिनि।